नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी ऐं मां आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में रेगुलेटरी जे सुधारे वारी तक़रीब में शिरकत करण ते ख़ुशी थी आहे। आवाम ऐं कारोबारी तबक़े जे सालनि खां रेगुलेटरी में सुधारे जी ख़्वाहिश हुई। नेशनल रेगुलेटरी रिफॉर्मर्स जे लाहौर में इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सरमाएदार, सनतकार ऐं ताजिर बिरादरी कानूनी मुंझारनि ऐं डिघे तरीक़ेकार जे करे सख़्त परेशान हुआ। जल्द सुधारा आणे आसान तरीक़ेकार बणायो वेंदो। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त धांधलीअ ज़रिए पीटीआई बानी खे इक़्तिदार में आंदो वियो। पीटीआई बानी जो प्रोजेक्ट 10 खां 12 साल अॻु ज़ोर शोर सां शुरू थियो। लाहौर में पीटीआई जे पहिरें जलसे जा इंतज़ाम गुजन हथनि कया। फैज़ हमीद जे दौर में पार्लियामेंट खे ISI जो मातहत इदारो बणायो वियो। अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई खे आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त 9 मई वारी तबाही फैज़ हमीद ऐं पीटीआई जो गॾियल मंसूबो हो। फैज़ हमीद ख़िलाफ़ वधीक केस रहियल आहिनि, जिन में कानूनी कार्रवाई थियणी आहे। 9 मई जो केस बि हलंदो। FC हेडक्वार्टर ते ख़ुदकश हमले में मुलविस दहशतगर्द नेटवर्क जी सुञाणप। जांच अख़्तियारनि जो चवणु आहे त आपघाती बमबार हिकु पाबंदी मड़ियल दहशतगर्द तंज़ीम सां लाॻापियल आहे। ख़ुदकश बमबार कुझु ॾींहं पेशावर में तरसिया। जांच अख़्तियारनि जो चवणु आहे त FC हेडक्वार्टर ते हमले सां लाॻापियल केस जे सिलसिले में हिन वक़्त ताईं 150 खां वधीक माण्हुनि खां पुछा गछा कई वई आहे। मौसमियात खाते पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी ऐं बरसात जी ॻक थी। मौसमियात खाते मूजिबि 13 खां 15 दिसंबर ताईं जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी सां गॾु बरसात जो इम्कान आहे। सुभाणे खां 2 ॾींहनि ताईं रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बरसात ऐं बर्फ़बारी थियण जी ॻक थी। चित्राल, दीर, सवात, शांगला समेत ॿियनि ज़िलनि में अॼु खां 15 दिसंबर ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान। मौसमियात खाते पारां बर्फ़बारी सबबि नारान, कागान समेत मथाहिन वारनि इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़दशो ज़ाहिर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। 16 दिसंबर खां पेट्रोल 36 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल 11 रुपया 95 पैसा सस्तो थींदो। ओघा खे सिफ़ारिशूं मारियूं वयूं। ज़रियनि मुताबिक़ लाइट डीज़ल 10 रुपया ऐं गासलेट 11 रुपया 70 पैसा फ़ी लीटर सस्तो थींदो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में रदोबदल जी हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुराणनि तकरारनि तां वाटड़ू समेत 3 ॼणा क़त्ल। चक जे ॻोठ रबनो जतोई में कार मामले तां मिसराणी ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि शेखू मिसराणी ऐं वाटड़ू बहराम कोश मारिजी वियो। जाड़ो ऐं अब्दुर्रहीम ज़ख़्मी थी पिया। बख्शापुर जे ॻोठ मोहम्मद हसन डोमकी में डोमकी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े में नौजवान अब्दुल अज़ीज़ डोमकी क़त्ल थी वियो। लाश इस्पताल मुंतक़िल। दादू वेझो ॿियनि जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो फौत। मखदूम बिलावल थाणे जी हद में थियल हादसे में मोटरसाइकिल सवार न्याज़ अली बबर ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी न्याज़ बबर इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। हेंगोर जा भरिसां 5 ॾींहं अॻु पुरसार नमूने गुम थियल दुकानदार जो रोहड़ी केनाल मां लाश हथ। नेपार जा वेझो रोहड़ी केनाल मां दुकानदार आमिर सहतो जो लाश मिलियो। मक़ामी टोबनि लाश कढी इस्पताल पहुचायो, जिथे वारसनि लाश जी आमिर सहतो तौरु सुञाणप कई। मुरीद शाख मां अगवा थी वियल दुकानदार खे बाज़ियाब करण जी दावा। कमरा पुलिस मुक़ाबले दौरान शबीर मेमून खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिबि कचे में मुक़ाबले दौरान दुकानदार शबीर मेमून खे बाज़ियाब कराए वियो आहे।